भलीकार नाज़रीन, अॼु असांजो मौज़ू आहे जेको ख़ासि तौर ते बर्निंग इशू आहे, ख़ुसूसन सिंध जे हवाले सां। पाकिस्तान में हिकिड़ो नओं बहस पियो हले ऐं बहस जे पुठियां केरु आहिनि। इहो 2-3 महीना पहिरियां हिकिड़ो सेमिनार थियो। उन सेमिनार में डिफेंस फोर्सिस जा जेकी लीडरशिप उहा मौजूदु हुई। उन मुख़्तलिफ़ सहाफ़ियुनि खे घुराए इहो डिस्कस कयो त पाकिस्तान जे अंदरि जेको सोल्यूशन आहे सभिनी मसइलनि जो, उहो हाणे सूबनि में आहे। उन खां पोइ फेडरल मिनिस्टर हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी ऐं उन स्टेटमेंट खां पोइ सॼे पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो बहस शुरू थी वियो आहे त वाक़ई सूबा थियनि या न थियनि। सिंध हिकिड़ो ॾाढो सेंसिटिव आहे, उनजो माण्हू सिंध जे बारे में ॾाढो सेंसिटिव आहे ऐं सदाईं हू पाकिस्तान जे अंदरि स्ट्रगल कंदो रहियो आहे त सिंध खे कॾहिं को नुक़सानु न पहुचे, सिंध जी जेकी सलामती आहे पंहिंजी जॻह ते क़ाइमु रहे। पर हिन वक़्तु सूबनि जो जेको बहस आहे उहा आहिस्ता आहिस्ता तेज़ थींदो पियो वञे। उन में उहे माण्हू ऐं उहे इदारा जेके सिंध जे ख़िलाफ़ु नफ़रत सां भरियल हुआ, उहे निकिरी ॿाहिरि अची विया आहिनि। ख़ासि तौर ते उर्दू मीडिया बहस बि शुरू करायो आहे, सर्वे बि शुरू करायो आहे ऐं हिकिड़ो अहिड़ो नैरेटिव ठाहिण जी कोशिशि कई आहे जंहिंमें सिंध जे अंदरि वधीक सूबा ठहणु घुरिजनि। उन मां हिकिड़ो चैनल आहे ARY खे त सिंध जे नौजवान सोगो करे वरितो आहे। उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ी लीगल जेकी कार्रवाई थींदी आहे उहा बि शुरू कई वई आहे। मूंसां गॾु आहे अहमद अली गबूल, जेको हींअर प्रैक्टिस करे पियो लॉ जी, पर हू जुडिशल मैजिस्ट्रेट बि रही चुको आहे। अहमद अली भलीकार। अहमद अली, मूंखे इहो ॿुधायो त पहिरियों त जेको ARY जो सॼो जेको प्रोसेस हुयो सर्वे जो, उहो कीअं हुयो, छा हुयो, छा क्वेश्चन हुयो हुन में? सही, हुन में ARY हिकिड़ो सर्वे शुरू कयो, गैर आइनी हुयो, गैर मंतकी हुयो और ऐं जो गैर कानूनी ARY सिंपली इन्हनि लिखियो त बाबा एतिरा माण्हू सिंध जे तक़सीम जे हक़ में आहिनि, 97% आहिनि, 95%। सर्वे जो रिज़ल्ट जेको डायरेक्ट उहो लिखनि पिया। ठीकु आहे। हालांकि सर्वे में कंहिं बि हवाले सां जेकॾहिं का सर्वे जे पोज़ीशन हूंदी आहे, उनजो हिकिड़ो मैकेनिज़म आहे त तव्हां उन में टारगेटेड एरियाज़ ॿुधाईंदो, रेश ॿुधाईंदो, क़ौम ॿुधाईंदो, नसल ॿुधाईंदो। उन में बाबा ही मिसाल जे तौरु उर्दू आबादी जी सर्वे कयूं था पिया, उर्दू आबादी ते लियाक़ताबाद जे हिन एरिया जी सर्वे कयूं था पिया। उन लियाक़ताबाद जे एरिया जे माण्हुनि खां असां जॾहिं सर्वे मैकेनिज़म कयो आहे त उन्हनि माण्हुनि चयो आहे त 95% असांखे सूबा खपनि। या जेकॾहिं असां वञूं था त हैदराबाद जा माण्हुनि जा ही ॿाहिराड़ी जे माण्हुनि जे असांजे मैकेनिज़म कयो आहे, उते असांजी टीम पहुती आहे। उन्हनि टीम ही सर्वे कंडक्ट कयो आहे, हेतिरनि माण्हुनि शमूलियत अख़्तियार कई, उन्हनि शमूलियत माण्हुनि मां हेतिरनि माण्हुनि इहा शइ कई आहे। इहो हूंदो आहे सर्वे जो इंटरनेशनल हिकु स्टैंडर्डाइज़ मैकेनिज़म आहे। पर ARY न्यूज़ छा कयो, डायरेक्ट हलाइणु शुरू कयो त साईं असां छा केतिरा माण्हू, कितने लोग सिंध की तकसीम या कितने लोग नए सूबों के हिमायत करते हैं। हाणे सवाल इहो ख़ुदि रेशनल आहे त बाबा केतिरा माण्हू हिमायत कनि था पिया। तव्हां हुन में इहो लिखो त केतिरा माण्हू इहे चाहिनि था या नथा चाहिनि। हाणे इन जो मक़सदु इहो आहे त उन में जेके माण्हू नेगेट कनि त उहे उन सर्वे में न ईंदा न। जेके कनि था उन्हनि माण्हुनि खे को मैकेनिज़म न आहे, को टारगेटेड एरिया न आहे, को टारगेटेड नसल क़ौम न आहे। इन्हनि माइंड सेट 3 ॾींहं मुसलसल हलायो इन न्यूज़ ते। कॾहिं चवनि पिया 90% माण्हू जेके आहिनि सूबनि जी हिमायत में आहिनि, के कॾहिं चवनि पिया 95% आहिनि। आख़िर में जेको मां 4 अगस्त ऐं 6 अगस्त जी मूं जो क्लिप रिकॉर्ड कई आहे, पेमरा खे बि माणी आहे, उन्हनि में हिकिड़े में 91% चवनि था, 2 ॾींहंनि जे पोइ चवनि था 97% सिंध जा माण्हू इहे शइ सम्झनि था त नवां सूबा ठहिणु खपनि। ठीकु, हाणे हीअ त थी वियो हिकिड़े ARY चैनल जो। ज़ाहिर आहे पाकिस्तान जे अंदरि जेकी मीडिया आहे उहा कंट्रोल मीडिया आहे, उहो कॾहिं बि जेको आहे, जेको हुनजो पंहिंजो कमु आहे उहो कंदा ई कोन्हनि का। ऐं जॾहिं बि इस्लामाबाद पिंडी में लाइन मिलंदी आहे हुनजे पुठियां हूंदा आहिनि। हाणे इन जे ख़िलाफ़ु जेकॾहिं कानूनी कार्रवाई करे कजे त कहिड़ो कानून आहे जेको रोके थो त हीअ सर्वे न कराए? सरकार बि मीडिया जॾहिं ब्रॉडकास्ट में अचे थी पई त हू पेमरा जे लाइसेंस याफ़्ता आहे। ठीकु आहे। पेमरा जो जेको सेक्शन 20 आहे पेमरा ऑर्डिनेंस जो, ऐं ब्रॉडकास्टिंग जा जेके रूल्स आहिनि उहे चवनि था त तव्हां 2-3 शयुनि ते वाज़े पॉलिसी मुक़ररु आहे। हिकु सोवरेनिटी ऑफ स्टेट खे न छेड़ींदो। ॿियो इहो आहे तव्हां कल्चरल, जियोग्राफिकल, सोशल जेके असांजी लिमिटेशन ज्यूरिडिक्शन ऑफ द कंट्री आहे उन खे डिस्टर्ब न कंदो। आर्टिकल सेक्शन 20 जो सब सेक्शन जेको आहे उहो 2 इटसेल्फ क्लियर आहे। इन बेस खे मीट कंदो त तव्हांखे लाइसेंस मिलंदा। हाणे ॻाल्हि अचे थी त असां इहो सर्वे कीअं बाइस आहे ऐं सर्वे कीअं ख़तरनाक आहे। आर्टिकल 1 चए थो त पाकिस्तान जी जेका टेरिटरी आहे, आर्टिकल 1 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान, उहो चए थो त पाकिस्तान जी टेरिटरी जेका आहे उहो 4 प्रोविंसिस ते मुश्तमिल आहे।
ऐं उन जी मैकेनिज़म खे अगरि जेकॾहिं चैलेंज थिए बायसनेस खां हटी पाण खे कयूं था जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन आइनी जेके तक़ाज़ा आहिनि उन पूरो करण जे लाइ त उहा असेंबली कंदी 239 में असेंबली जा जेके कंसर्न असेंबली आहे उहा मेजॉरिटी इन 2/3 जी जेकॾहिं मेजॉरिटी उहा चाहे थी त का जुरिडिक्शन चेंज थिए कमू शहीद खां 2 किलोमीटर जेकॾहिं अंदरि ईंदो त उहा बि उहा ई 239 कंदी कंसर्न जेकी असेंबली हूंदी असेंबली कंदी जेकॾहिं कमू शहीद खां 2 किलोमीटर पाण खे अॻिते हलणो आहे त बि उहा कंदी हाणे हिकु त असेंबली में को अहिड़ो बहस हलियो कोन्हे मीडिया खे रिपोर्टिंग करणु खपे इनिशिएटिव न हुजणु खपे मीडिया हमेशह उन शइ खे ऐं ख़ासि तौरु हीउ जेको इशू आहे सोवरेनिटी ऑफ स्टेट जो इशू आहे इन ते त मां चवां थो त हिन सबवर्जन ऑफ कॉन्स्टिट्यूशन कई आहे इंतिहाई ट्रेज़न जो केस दाख़िल थियणु खपे छो त अॼु इहा ॻाल्हि कनि था पिया न आइन जी जेका आहे सो तक़ाज़ाउनि खे पूरो कनि था न उन जे असेंबली जी रिस्पेक्ट थिए थी पई असेंबली मुसलसल सिंध असेंबली चवंदी आहे इहा 2014 में बि 2026 में बि त बाबा इन ते ॻाल्हाइबो ई कोन छो त जेका 1940 जे करारदाद जे मुताबिक़ रियासतनि जो जेको शमूलियत आहे पाकिस्तान इज़ नॉट ए स्टेट बट इट्स द फेडरेशन ऑफ स्टेट मुख़्तलिफ़ रियासतूं आज़ाद रियासतुनि जो जॉइन थियल आहे त उन्हनि जी जेकॾहिं तव्हां हदबंदी खे डिस्टर्ब कंदो त उन्हनि जी कल्चरल सोशल नॉर्म्स सभु शयूं डिफरेंट आहिनि सही हाणे इहे ॿ शयूं वेरी इंपॉर्टेंट हिकिड़ो त पाकिस्तान जो जेको एग्ज़िस्टिंग आइन आहे सही आहे ग़लति आहे अलॻि ॻाल्हि आहे बचो आहे टुटो आहे छा थियो आहे अच्छा उन में इहो वाज़े आहे त का बि जेको आहे सूबनि जी हदनि में अल्टर थींदी त जेकी कंसर्न असेंबली आहे 2/3 मेजॉरिटी सां रेज़ोल्यूशन पास कंदी पर ही अगेंस्ट जेको आहे डिवीजन कई रेज़ोल्यूशन पास थी चुका आहिनि उनजे बावजूदु ही इनिशिएट कनि था न अच्छा हिकिड़ो त इहो लीगल पॉइंट आहे त ही ईअं करे ई कोन था सघनि हाई ट्रीजन जो केस बि थी सघे थो ठीकु आहे उहो थिए न थिए पाकिस्तान में अलॻि ॻाल्हि आहे अच्छा उनखां अलावा जेको आहे पेमरा जी वायोलेशन बि आहे हाणे तव्हां इनिशिएट छा कयो आहे तव्हां पाण इन जे ख़िलाफ़ु साहिब मूं पहिरियां हिननि खे लीगल नोटिस ॾिनो एयरवाई न्यूज़ खे लीगल नोटिस ॾिनो त तव्हां हिन बेसिस ते तव्हां हीअ वायोलेशन कयो पिया ऐं पेमरा ऑर्डिनेंस जी वायोलेशन कयो था पिया तव्हां जेकॾहिं सोवरेनिटी ऑफ स्टेट खे मेंटेन नथा रखो हाणे सुभाणे हीअ चवनि त बाबा पाकिस्तान में माण्हू घणा रहणु चाहिनि था हीअ सर्वे करे सघनि था सर्विस जो हिकिड़ो ॿियो तरीक़ेकार आहे ख़ासि तौरु हीअ उहा शइ आहे कान जो हिकिड़ी तव्हांखे यूनियन काउंसिल जी सर्वे कयो पिया या हिते मुल्कनि जी सालमियत जो मसइलो आहे सोवरेनिटी जो स्टेट जो मसइलो आहे त सुभाणे हीअ चवनि त पाकिस्तान में घणा माण्हू रहणु चाहिनि था या मुल्क में घणा माण्हू नथा रहणु चाहिनि इहो हिननि जी अथॉरिटी कान्हे रेफरेंडम आहे रेफरेंडम अनकॉन्स्टिट्यूशनल आहे ऐं रेफरेंडम जो सिर्फ़ु अख़्तियारात प्राइम मिनिस्टर ऐं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे आहे आइन जे मुताबिक़ बि इहा पोज़ीशन आहे त मूं हिननि खे उन सोवरेनिटी ऑफ स्टेट जी वायोलेशन सेक्शन 20 ऑर्डिनेंस जी वायोलेशन करण जे हवाले सां इंटीमेट कयो लीगल नोटिस ॾिना पर हिननि लीगल नोटिस रिसीव न कयो उहो रिफ्यूज़ टू रिसीव आयो आहे अख़लाक़ी ज़रूरत एतिरी आहे त बाबा तव्हां लीगल नोटिस वठो त सही हीअ चवंदा न साईं तव्हां जेको आहे न सीओ खे वञी दुबई में ॾियो यार जेको सीओ आहे बसि सीओ तव्हां इदारो आहे असीं त इदारे खे ॾियणा आहे उन रिफ्यूज़ करे हेड ऑफिस मुंहिंजे ख़्याल में हिते किथे रफ़ीक शहीद रोड आहे किथे अब्दुल्ला में त उन रिफ्यूज़ कयो आहे स्पेसिफिकली त असां न वठंदासीं दुबई में वञी सीओ खे ॾियो हाणे इख़लाक़ी ज़रूरत एतिरी आहे पर असीं चऊं था त इहो लीगल नोटिस को हिकिड़ो मसइलो उहो कोन्हे हीअ असांजे सेंटिमेंट्स सां खेॾनि था पिया असीं आइनी ऐं कानूनी दायरे वारा माण्हू आहियूं असां ॿाहिरि कोन उन लीगल नोटिस इंटीमेट करण खां पोइ मूं कल्ह पेमरा में अच्छा उहो जॾहिं न थियो रिफ्यूज़ कयूं त उन खां पोइ तव्हां पेमरा में मूं हलियो वियुसि सेक्शन 20 जी वायोलेशन आहे जंहिंमें सेक्शन 27 ए जेको पेमरा ऑर्डिनेंस आहे उनजे मुताबिक़ जेकॾहिं 20 जी इंग्रीडियंट जी का बि वायोलेशन थिए थी उन्हनि में पेनल्टी डिक्लेयर थियल आहे इंक्लूडिंग सस्पेंशन ऐं रिजेक्शन ऑफ लाइसेंस आहे उनमें पेनल्टी आहे कुझु 1 मिलियन तक उनखे जेको आहे फाइन आहे ऐं उन सां गॾोगॾु हीअ बि उन्हनि में पेनल्टी आहे मां उन जो दरवाज़ो खटकायो आहे पेमरा जो काउंसिल ऑफ कंप्लेंट जे नाले सां सेक्शन 26 में इस्टाब्लिश करे थी पई हाणे वरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायांव त हाणे इहा शइ चवंदा त सफ़ा ही को कॉम्प्रेस ऐं बायसनेस ते अचनि था पेमरा जे हर सूबे में काउंसिल ऑफ जेको आहे कंप्लेंट इस्टाब्लिश करे थी फाल आहे सवाइ सिंध जे अच्छा हिते कोन्हे का हिते का कान्हे हिते न डी जी आहे न मेंबर आहे उहो सेक्शन 26 चवंदो आहे त पेमरा अथॉरिटी हर सूबे में हर रीजनल ऑफिस में हिकु डी जी 5-4 मेंबर उन्हनि खे मुश्तमिल उन्हनि ते हिकिड़ी कॉमिटी ठहंदी जंहिंखे काउंसिल ऑफ कंप्लेंट चयो वेंदो जेका बि मीडिया जे रिलेटेड या पेमरा अथॉरिटीज़ जे रिलेटेड जेका वायोलेशन थिए थी उन्हनि कंप्लेंट खे हू रेड्रेस कंदा उन्हनि खे हू जेको आहे वेही डिस्कस कंदा पर असां वटि इहा शइ न आहे कल्ह जीअं मां वियुसि त पहिरियां त मूंखे इहो ॿुधणो पियो त बाबा तव्हांखे इस्लामाबाद वञिणो पवंदो मुंहिंजो दादा मां हाज़ुर आहियां इस्लामाबाद छा मूंखे किथे बि मोकिलियो त आउं सिंध जे राइट्स जे लाइ
प्रिज़र्व करण जे लाइ सिंधी माण्हुनि जे सेंटिमेंट्स जे वतन जी जेका तक़सीम आहे असांजे जेका माना आण टोट जेको हिसो आहे उन खां इहा शइ वधीक अहम न आहे। इस्लामाबाद जा पंध को माना कोन था रखनि। ठीकु, पोइ उन्हनि तव्हांजी कंप्लेन रिसीव कोन कई? न, मुंहिंजी कंप्लेन रिसीव करे पहिरियां न पिया कनि, पोइ उन्हनि रिसीव करे या फॉरवर्ड चइनि त असां चेयरमैन खे फॉरवर्ड कयूं था पिया पेमरा इस्लामाबाद हेडक्वार्टर में। पोइ उतां जेको डिसीजन मिले आइदर उनजो तरीक़ेकार इहो हूंदो त उहो समन कंदा ॿिन्हिनि पार्टीज़ खे। ठीकु आहे। ऐं रिटर्न रिप्लाई घुरंदा, जेका रिस्पोंडेंट आहे एयर वाई न्यूज़ उन्हनि खां घुरंदा, 14 खां 21 ॾींहंनि जे अंदरि इन्हनि खे डिस्पोज ऑफ करिणो पवंदो। ठीकु आहे, महिरबानी अहमद अली। नाज़रीन, तव्हां ॿुधो त हीउ सर्वे जेको आहे उहो अक्सर जेको असीं पढ़ियो आहे या ॾिठो आहे त हिकिड़ा इदारा हूंदा आहिनि जेके रिसर्च अक्सर उन्हनि जो जेको आहे सो टारगेट हूंदो आहे, ऑब्जेक्टिव उन्हनि जो इहो हूंदो आहे त कंहिं बि इशू ते वञी उहो रिसर्च कंदा आहिनि, पोइ उहे सर्वे बि जारी कंदा आहिनि ऐं मीडिया उन सर्वे खे, रिसर्च इदारनि जे सर्वे खे हाईलाइट कंदो आहे त हिते हिन इलाइक़े में हिननि जेको आहे सर्वे कई, हिन उमिरि जा माण्हू जेके हुया उन्हनि जो ओपिनियन ही हुयो, ही जेके माण्हू हुआ फीमेल या मेल उन्हनि जो ओपिनियन ही हुयो, ॿारनि जो ओपिनियन ही हुयो, ट्रांसजेंडर जो ओपिनियन ही हुयो। पर इन सभिनी शयुनि खां बाला थी करे जेको आहे एयर वाई हिकिड़ो नैरेटिव ठाहिण जी कोशिशि कई आहे, सिर्फ़ु कुझु इदारनि खे ऐं कुझु माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ। ऐं अहमद अली सां असांजो दोस्त बि गॾु आहिनि त हू इन शइ खे इनिशिएट करे थो ऐं थी सघे बहितर इन जा नतीजा बि अचनि। महिरबानी।